डिजिटल आदमशुमारी ऐं सिंध जे ख़दशनि जे मौज़ू ते पीपीजी मेज़बानी हेठि एपीसी सुभाणे थींदी। डिप्टी कमिश्नर क्यामाणी पीपल्स पार्टी सिंध खे मल्टी पार्टीज़ कॉन्फ्रेंस लाइ इजाज़तनामो जारी करे छॾियो आहे। पीपी सिंध जे जनरल सेक्रेटरी कॉन्फ्रेंस लाइ ज़िले इंतज़ामिया खे इजाज़तनामे जी दरख़्वास्त ॾिनी हुई। मल्टी पार्टीज़ कॉन्फ्रेंस जी सदारत निसार खोड़ो कंदो। सिंध जो वॾो वज़ीर बि शिरकत कंदो। डिजिटल आदमशुमारी ऐं सिंध जे ख़दशनि जे मौज़ू ते पीपीजी मेज़बानी हेठि एपीसी सुभाणे थींदी। डिप्टी कमिश्नर क्यामाणी पीपल्स पार्टी सिंध खे मल्टी पार्टीज़ कॉन्फ्रेंस लाइ इजाज़तनामो जारी करे छॾियो आहे। एक भेरो ॿीहर अवांखे आगाह कयूं पिया। डिजिटल आदमशुमारी ऐं सिंध जे ख़दशनि जे मौज़ू ते पीपीजी मेज़बानी हेठि एपीसी सुभाणे थींदी। डिप्टी कमिश्नर क्यामाणी पीपल्स पार्टी सिंध खे मल्टी पार्टीज़ कॉन्फ्रेंस लाइ इजाज़तनामो जारी करे छॾियो आहे। पीपी सिंध जे जनरल सेक्रेटरी कॉन्फ्रेंस लाइ ज़िले इंतज़ामिया खे इजाज़तनामे जी दरख़्वास्त ॾिनी हुई। मल्टी पार्टीज़ कॉन्फ्रेंस जी सदारत निसार खोड़ो कंदो। सिंध जो वॾो वज़ीर बि शिरकत कंदो।